अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार खबरों से शेयर कंदालू। डिस्ट्रिक्ट टंडोवाला अरकान जिते म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 16 में हाजी अब्दुल गफ़ार कुंभार रहमानी नदीम कायम खनी के हक़ में हथखणी छॾियो आहे। खबरों से शेयर कंदालू। डिस्ट्रिक्ट टंडोवाला अरकान जिते म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 16 में हाजी अब्दुल गफ़ार कुंभार रहमानी नदीम कायम खनी के हक़ में हथखणी छॾियो आहे। जॾहिं त ॿिए पासे म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 17 ते मोहम्मद अयाज़ रहमानी कुंभार फरहान पिताफ़ी के हक़ में हथखणी छॾियो आहे। जॾहिं त फरहान पिताफ़ी ऐं नदीम कायम खानी पारां तमाम बिरादरीन तोड़े उम्मीदवारनि जो शुक्रिया अदा कयो वियो। वधीक अॻवान जो छा चवणु आहे, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियो। माण्हू सभु सोना पखी सभु हंधि कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे पियो बहार। मुंहिंजे हिन लफ़्ज़ सां ऐं जेका ॻाल्हि चवणु चाहियां थो त माण्हू सभु सोना पखी सभु हंधि असांखे जेका तूं बहार जी आई आहे उहा अदा फरहान में आई आहे। हिन प्लेटफॉर्म जे तसलसल सां हिकिड़ी ॻाल्हि वाज़े तौरु चवणु चाहींदुसि। अदा फरहान बि हिन ॻाल्हि खे नोट करे त जीअं त असांजी कम्यूनिटी तमामु घणी तादाद में 17 में रहे थी ऐं 17 जे कैंडिडेट हो, पर 17 तां आउं विथड्रॉ थी मूं अयाज़ खे ॿाहिरियो। 16 ते आउं कैंडिडेट हो, पर मूं नदीम भाउ जे हक़ में ऐं पीपल्स पार्टी जे ताउन सां मूं हथु खयो। असांखे पंहिंजी ग़लती का लालच कान्हे। अगरि मूं अयाज़ खे ॿाहिरियो त असांखे पंहिंजे पाण खे उजागर करिणो हो त असां बि हिकिड़ी बिरादरी आहे, असांजी कम्यूनिटी हेतिरी तादाद में रहे थी। असांखे अदा फरहान सुठे नमूने ऐं जेको आहे असांखे अदा अमीर पिताफ़ी यकीन ॾियारियो त इंशाअल्लाह जेका हींअर ॻाल्हि नदीम भाउ कई आहे त 40 सालनि खां असांखे पुठिते रखियो वियो आहे। असांजा मसइला छा आहिनि? नंढा ई मसइला आहिनि, गलियुनि जा मसइला आहिनि, स्ट्रीट लाइटुनि जा मसइला आहिनि, ग़रीबनि लाइ जेको नलकनि जा मसइला आहिनि ऐं ॿियो के जेके अचनि थियूं जेके गवर्नमेंट खां फंड्स वग़ैरह ग़रीबनि लाइ असांजा काउंसलर जेके थी अचनि था उहे पंहिंजा पेट न भरे बल्कि असांजे पाड़े जे माण्हुनि खे जेको मिले थो उहो ॾे त असांखे इंशाअल्लाह यकीन आहे हाणे टॉप लोग ॾींदा, चाहे ॻाल्हि नदीम अचे चाहे फरहान अचे ऐं उहे जेके इन मसइलनि ते गौर कनि। ख़ासि करे असांजे मदीना कॉलोनी बि हर मसइले जे पोयां पुठिते पयल आहे। सभई दोस्तनि खे ख़बर आहे छो जो आउं पाण मदीना कॉलोनी जो रहवासी आहियां, पर असांजी ही बिरादरी आहे। इन लाइ बि आउं ॿिन्हिनि लाइ बराबरि ॻाल्हि रखंदुसि त इन शइ खे आईंदा जेको दोस्त अचनि उहे बि हिननि खे ॾिसनि ऐं जेके मथे क़यादत अचे उहा इन शयुनि ते हाईलाइट करे ऐं असांजो अॼु बि हुनजा साथ रहंदो, सुभाणे बि रहंदो इंशाअल्लाह। इन शइ खां हटंदा त इन शइ खां अगरि इहा शइ न पूरी थी त दोस्त लाज़मी आहे जेके अॼु असांजा इंट्रो में हुआ दोस्त उहो हुननि पीपल्स पार्टी जॉइन कई आहे त पीपल्स पार्टी जॉइन करण जो मक़सदु इहो आहे त असांजा मसइला हल थियनि। सो इन लाइ मुंहिंजी एतिरो ई अर्ज़ु हो। इंशाअल्लाह असांखे अदा फरहान मां बि ऐं सब्दा बच्चानी साहब मां उमेदु आहे त इंशाअल्लाह असांजे मसइलनि खे ज़रूरु